मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 3 सबक 9 मरकज़ गरीज़ क़ुव्वत सेंट्रीफ्यूगल फोर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्ला महर। तो प्यारा बारो अॼु जे वीडियो में जेका टॉपिक असां कवर कंदासीं उहे ही आहिनि त मरकज़ गरीज़ क़ुव्वत यानी सेंट्रीफ्यूगल फोर्स, उन जो इस्तेमालु, इट्स एप्लीकेशंस। तो हाणे असां पढ़ूं था सेंट्रीफ्यूगल फोर्स ऐं उनखे सम्झूं था त सेंट्रीफ्यूगल फोर्स छा थींदो आहे। तो प्यारा बारो जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त पोएं लेक्चर में असां सेंट्रीपिटल फोर्स पढ़ियोसीं, सेंट्रीपिटल एक्सेशन पढ़ीसीं ऐं हिन असां सर्कुलर मोशन खे अंडरस्टैंड कयोसीं। ठीकु आहे। तो अॼु असां पढ़ूं था सेंट्रीफ्यूगल फोर्स यानी मरकज़ गरीज़ क़ुव्वत। ठीकु आहे। सो हिन डायग्राम खे जेकॾहिं असां ॾिसूं त पोएं लेक्चर में बि असां हिन डायग्राम खे डिस्कस कयोसीं त हीउ हिकिड़ो असां वटि सर्किल आहे। इन सर्किल में हीउ हिकिड़ो मास आहे। इहो मास जेको आहे हिते हिन रसीअ सां हिते ॿधल आहे। तो रसीअ जो जेको फोर्स आहे, ठीकु आहे, इन सां ही हिते अटैच थियल आहे। तो रसीअ जो फोर्स जेको आहे हिन बाल ते लॻे थो। ठीकु आहे। ऐं उन फोर्स जे लॻण जे करे ही बाल जेको आहे हिन सर्किल में मूव थो करे। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं हीअ रसी हितां टुटी वञे या कंहिं सबब जे करे मां पाण टोड़ियां त छा थींदो त हीउ जेको बाल आहे उहो हिन सर्किल में मूव कंदो या न कंदो, तव्हां ॿुधायो। तो तव्हां ॿुधायो त छा ही बाल जेको आहे हिन सर्किल में मूव कंदो रसी टुटण खां बाद में? न कंदो। छो त इहो बाल जेको आहे पंहिंजी ट्रैक चेंज करे, पंहिंजो रस्तो चेंज करे, जाते उनजी रसी टुटी जंहिं पॉइंट खां उन पॉइंट खां हू सिधो मूव कंदो। ठीकु आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त इहो बाल इहो सिधो मूव छो थो करे। ठीकु आहे। इहो बाल हिन सर्किल पाथ में मूव छो नथो करे। तो प्यारा बारो तव्हां ॾिसंदव त हिन बाल ते जेको आहे जेको फोर्स लॻे पियो, जेको हिनखे मूव कराए पियो हिन सर्किल जे अंदरि, उहो कहिड़ो फोर्स हुयो? उहो रसीअ वारो फोर्स हो जेको उनजे अंदरे तरफ़ लॻे पियो। ठीकु आहे। हाणे अहिड़ो फोर्स जेको हिन बाल खे हिन सर्किल जे अंदरि मूव कराए पियो अंदरे तरफ़ लॻण जे करे, ठीकु आहे, असां उन फोर्स खे चऊं पिया सेंट्रीपिटल फोर्स। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां पोयों लेक्चर ॾिठो आहे त तव्हांखे अंडरस्टैंड थी वियो हूंदो। तो अगरि जेकॾहिं तव्हां पोयों लेक्चर न आहे ॾिठो त बराए महिरबानी तव्हां पहिरियों पोयों लेक्चर ॾिसो, उन खां बाद में तव्हां हिन लेक्चर ते अचो। ठीकु आहे। तो हीउ हूंदो आहे असांजो सेंट्रीपिटल फोर्स, जेको कंहिं बि ऑब्जेक्ट खे सर्किल में मूव कराईंदो आहे ऐं उनजी डायरेक्शन सेंटर जे तरफ़ हूंदी आहे। ठीकु आहे। तो हाणे हिते असां चऊं था त हीउ जेको फोर्स आहे इहो काॾे थो लॻे? इहो लॻे थो सेंटर जे तरफ़, यानी इन फोर्स जी डायरेक्शन आहे सेंटर जे तरफ़। ठीकु आहे। जेको हिन ऑब्जेक्ट ते जेको अप्लाई थिए थो। सो असां इहो पढ़ियोसीं त जेको पहिरियों फोर्स लॻंदो आहे कंहिं बि ऑब्जेक्ट ते उनखे असां चवंदा आहियूं एक्शन फोर्स। ठीकु आहे। तो असां हिनखे फ़िलहालु नालो ॾिनोसीं एक्शन फोर्स, जेको हिन ऑब्जेक्ट ते लॻे थो सेंटर जे तरफ़ थ्रू हिन स्ट्रिंग यानी रसीअ जे ज़रिए। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं ऑब्जेक्ट हितां टुटे थो ऐं टुटण खां पोइ हीउ काॾे वेंदो? हीउ ॿाहिरि वेंदो। ठीकु आहे। हीउ ॿाहिरि वेंदो। हाणे ॿाहिरि छो थो वञे? कहिड़ी शइ आहे जेका ॿाहिरि हिनखे छिके थी? हिन सर्किल में मूव छो नथो करे? तो प्यारा ॿारो इते जेको टुटण खां बाद में हिन ऑब्जेक्ट ते जेको फोर्स थो लॻे, जेको हिन ऑब्जेक्ट खे हिन सर्किल पाथ में मूव नथो कराए ऐं उनखे अलॻि सां ट्रैक मुहैया करे थो, ठीकु आहे, यानी ॿाहिरि छिके थो, जंहिंखे असां चऊं था रिएक्शन फोर्स। ठीकु आहे। सो अकॉर्डिंग टू द न्यूटन जे थर्ड लॉ मुताबिक़ असां छा चवंदा आहियूं? देयर एग्जिस्ट अ रिएक्शन ऑफ द सेंट्रीपिटल फोर्स, यानी असां ईअं चई सघूं था त सेंट्रीपिटल फोर्स जेको आहे, ठीकु आहे, उन जे अगेंस्ट हिकिड़ो ॿियो फोर्स लॻे थो, रिएक्शन फोर्स। ठीकु आहे। तॾहिं असां हिते चयोसीं त माना सेंट्रीपिटल जे फोर्स जो रिएक्शन फोर्स आहे हिकिड़ो ॿियो, जेको हिन बाल खे छा थो करे त इन जे रसी टुटण खां बाद में जेको आहे हिनखे ॿाहिरि तरफ़ खणी थो वञे। ठीकु आहे। तो इन एग्ज़ाम्पल सां असांखे ख़बर पइजी वई त हिन बाल ते हिकिड़ो फोर्स नथो लॻे, हिकिड़े क़िस्म जो फोर्स नथो लॻे। ठीकु आहे। हाणे हिन बाल ते जेको आहे त ॿ फोर्स था लॻनि। हिकिड़ो एक्शन फोर्स थो लॻे जेको हिन सर्किल जे सेंटर जे तरफ़ उनजी डायरेक्शन आहे, ऐं ॿियो जेको आहे उहो वरी हिन बाल खे या हिन ऑब्जेक्ट खे उन सेंटर खां परे थो धिके। ठीकु आहे, जेको रिएक्शन फोर्स आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे असां छा था चऊं त हिन ऑब्जेक्ट ते जेको फोर्स लॻे थो, जेको हिन ऑब्जेक्ट खे हिन सेंटर खां ॿाहिरि कढे थो, उहो फोर्स असांजो कहिड़ो आहे? सेंट्रीपिटल फोर्स जो रिएक्शन फोर्स, जंहिंखे असां नालो ॾियूं था सेंट्रीफ्यूगल फोर्स। तो असां हुनखे हिन तरीक़े सां लिखी सघूं था त centripetal reaction that pulls the string outward is sometimes called centrifugal force,
यानी अहिड़ो फोर्स जेको सेंट्रीपिटल फोर्स जे अगेंस्ट कमु करे, यानी उन जे रिएक्शन में कमु करे, जेको उन ऑब्जेक्ट खे ॿाहिरे तरफ़ छिके वञे, ॿाहिरे तरफ़ पुल करे छिके। ठीकु आहे, इन क़िस्म जे फोर्स खे असां छा चवंदा आहियूं, सेंट्रीफ्यूगल फोर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो अंडरस्टैंड थी हूंदो त सेंट्रीफ्यूगल फोर्स छा आहे। अहिड़ो फोर्स जेको कंहिं ऑब्जेक्ट खे सर्किल खां ॿाहिरे तरफ़ छिके, ठीकु आहे, ऐं उन जी डायरेक्शन ॿाहिरे तरफ़ हुजे, इन क़िस्म जो फोर्स असां हिकिड़ो आहे सेंट्रीफ्यूगल फोर्स। या ईअं बि चई सघूं था त सेंट्रीपिटल फोर्स जो रिएक्शन फोर्स जेको आहे उहो असांजो सेंट्रीफ्यूगल फोर्स आहे। ठीकु आहे, सो अञा हिनखे असां हाणे प्रॉपर डेफिनेशन जे बेसिस ते हिनखे ॾिसूं था त हिन जी प्रॉपर डेफिनेशन कीअं थींदी आहे। सो हिन फोर्स जी जेका डायरेक्शन आहे, पहिरियों त इहा असां सम्झीसीं त इन जी डायरेक्शन कहिड़ी आहे, अवे फ्रॉम द सेंटर। ठीकु आहे, तो असां लिखी सघूं था त हीउ हिकिड़ो रिएक्शन फोर्स आहे जंहिंजी डायरेक्शन किथे आहे, सर्किल खां ॿाहिरे तरफ़। ठीकु आहे, यानी अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्किल। ठीकु आहे, असां लिखियोसीं अ रिएक्शन फोर्स डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्किल। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां हाणे ॿी पॉइंट खे डिस्कस कयूं त ॿी पॉइंट इहा आहे त हाणे ॾिसंदासीं असां अकॉर्डिंग टू द न्यूटन जे थर्ड लॉ मुताबिक़ कहिड़ो बि फोर्स जो एक्शन हुजे त उन जो जेको रिएक्शन हूंदो आहे उन जे मैग्नीट्यूड जे बराबरि हूंदो आहे। यानी ॿिन्ही जा जेके मैग्नीट्यूड आहिनि उहे छा थींदा, उहे असांजा इक्वल हूंदा। ठीकु आहे, त असां ईअं बि चई सघूं था सेकंड में त बट इन इक्वल इन मैग्नीट्यूड, यानी सेंट्रीपिटल फोर्स ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स ॿिन्ही जो जेको मैग्नीट्यूड हूंदो उहो इक्वल हूंदो, यानी बराबरि हूंदो। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां ॿिन्ही जी डायरेक्शन खे ॾिसूं त सेंट्रीपिटल फोर्स जी टुवर्ड द सेंटर आहे ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स जी अवे फ्रॉम द सेंटर आहे, यानी ॿिन्ही जी डायरेक्शन बि अपोजिट आहे। त असां चई सघूं था त एंड अपोजिट टू सेंट्रीपिटल फोर्स, यानी सेंट्रीफ्यूगल फोर्स जी जेका डायरेक्शन आहे उहा कहिड़ी आहे, अवे फ्रॉम द सेंटर। ठीकु आहे, यानी अपोजिट टू द सेंट्रीपिटल फोर्स, तॾहिं असां हिनखे चवंदासीं इट इज़ आल्सो कॉल्ड सेंट्रीफ्यूगल फोर्स। तो हाणे असां प्रॉपर डेफिनेशन खे ॾिठोसीं त प्रॉपर डेफिनेशन छा थींदी, अ रिएक्शन फोर्स डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्किल बट इन इक्वल इन मैग्नीट्यूड एंड अपोजिट टू सेंट्रीपिटल फोर्स इज कॉल्ड सेंट्रीफ्यूगल फोर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो, त असांखे इहा ख़बर पइजी वई त सेंट्रीफ्यूगल फोर्स कहिड़ो हूंदो आहे। ठीकु आहे, उहो अहिड़ो फोर्स हूंदो आहे जेको सेंटर खां अवे हुजे। ठीकु आहे, सो अगरि जेकॾहिं असां हिन जे फार्मूले जी ॻाल्हि कयूं त फार्मूलो जेको असां सेंट्रीपिटल फोर्स जो ई पढ़ियोसीं साॻियो ई फार्मूलो हूंदो हिन में बि असांजो। ठीकु आहे, सिर्फ़ु छा कंदासीं, हिते असां माइनस ॾींदासीं, छो त हीअ हुन जे अपोजिट आहे। ठीकु आहे, तो एफ जी सेंट्रीफ्यूगल फोर्स इज इक्वल टू एम वी स्क्वायर अपॉन आर। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो हीअ बि असांजो फार्मूलो सेंट्रीफ्यूगल फोर्स जो साॻियो ई हूंदो सेंट्रीपिटल फोर्स वांगुरु, सिर्फ़ु असांजो हिते जेका माइनस ॾींदी ऐं माइनस छो थी करे, हुन जे अपोजिट डायरेक्शन खे। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो हाणे असां हलूं था एप्लीकेशन ते। सो सभ खां पहिरीं जेका असां वटि एप्लीकेशन आहे उहा आहे असां वटि ब्रेकिंग ऑफ द रोड, यानी रोड जा मोड़। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त को बाईपास हूंदो आहे कंहिं शहर जे, या आमतौर ते बि रोडनि में काफ़ी सारा मोड़ हूंदा आहिनि, काफ़ी सारा कर्व्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे उहे कर्व्स हिते असां डिस्कस कंदासीं सेंट्रीपिटल फोर्स ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स जे बिहाफ ते। ठीकु आहे, सेंट्रीपिटल फोर्स ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स जी कहिड़ी अहमियत आहे उन कर्व जे अंदरि। तो प्यारा ॿारो, तव्हां जीअं त ॾिठो हूंदो त जेके असां वटि कर्व्स हूंदा आहिनि रोड, उन्हनि जी हिकिड़ी साइड जेका हूंदी आहे उहा थोरी मथे हूंदी आहे ऐं उनजी हिकिड़ी साइड वरी थोरी हेठि हूंदी आहे, माना हीअं थोरा लहवार सतह ते हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे इहे जेके कर्व वारा रोड हूंदा आहिनि, जंहिं पॉइंट ते रोड खे कर्व हूंदो आहे, उहो हिन तरीक़े जो रोड छो ठाहींदा आहिनि। ठीकु आहे, जेके इंजीनियर्स हूंदा आहिनि उहो इनखे थोरो लहवार सतह ते छो ठाहींदा आहिनि। मिसाली तौर ते जेकॾहिं सिधो रोड आहे ऐं उन में कर्व आहे त उन में छा थींदो त गाॾी जेको आहे पंहिंजी स्पीड खे मेंटेन न करे सघंदी, ऐं उन में छा हूंदो आहे त गाॾी जॾहिं सिधे रोड ते कर्व कंदी त उहा अनबैलेंस थी वेंदी। उहा छाजे करे अनबैलेंस थी वेंदी, छो त गाॾी जॾहिं मूव कंदी सिधे रोड ते ऐं उते ई साॻियो कर्व कंदी त पोइ ईअं छा थींदो त उन जे टायरनि जे ऐं रोड जे विच में जेको फ्रिक्शनल फोर्स आहे उहो घटिजी वेंदो, या उन जो हिकिड़ो ॿियो बि सबबु थी सघे थो त जॾहिं बरसाति वग़ैरह पवंदी आहे त बरसाति जे दौर में बि उन गाॾी ऐं उन रोड जे विच में जेको फ्रिक्शनल फोर्स हूंदो आहे, यानी उनखे जेको गाठ हूंदो आहे, ठीकु आहे, जेको उन टायर खे होल्ड कयूं उन रोड सां वेठो हूंदो आहे फोर्स, उहो फोर्स जेको आहे त घटिजी वेंदो आहे, छो त रोड स्लिप थी वेंदो आहे, स्लिपरी रोड थी वेंदा आहिनि। बरसाति जे करे जेके रोड हूंदा आहिनि उहे स्लिपरी थी वेंदा आहिनि, पोइ उन जे करे छा थींदो आहे त माना गाॾीअ जा टायर जेको आहे त उहे रोड ते सही तरीक़े सां ग्रिप न आणे सघंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ उन जे करे सिधे रोड ते गाॾीअ खे जेको आहे माना
एक्सीडेंट थियण जो या उनजी ब्रेक फेल थियण जो ख़तरो हूंदो आहे, यानी उहा स्लिप थी सघे थी गाॾी। पोइ उनजे करे छा कंदा आहिनि त उन कर्व जेको रोड हूंदो आहे उन रोड कर्व रोड में पोइ हिन तरीक़े जो जेको आहे त रोड ठाहींदा आहिनि त हिकिड़े पासे खां छा थींदो आहे उहो रोड थोरो मथे हूंदो आहे ऐं हिकिड़े पासे खां थोरो हेठि ठाहींदा आहिनि। ठीकु आहे, हाणे असां सम्झूं था त इन जे पोयां जी फिज़िक्स छा आहे त रोड हिकु पासे खां मथे छो हूंदो आहे ऐं हिकु पासे खां हेठि छो हूंदो आहे। ठीकु आहे, सो मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन गाॾीअ खे डिस्कस कयूं त हाणे जेकॾहिं गाॾी हिन रोड ते मूव थी करे त इन ते जेको फोर्स लॻंदो उहो हिकिड़ो त वेट वारो फोर्स लॻंदो जेको डाउनवर्ड हूंदो ऐं उनजे अपोज़िट उनजो रिएक्शन फोर्स लॻंदो। ठीकु आहे, उनखां पोइ हीउ जेको हूंदो उहो हूंदो रेडियस ऑफ द सर्कुलर ट्रैक। हाणे रेडियस ऑफ द सर्कुलर ट्रैक असां छो था खणूं? ठीकु आहे, इहो किथां आयो? हाणे इनखे थोरो सम्झूं था त इहो किथां आयो। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो हीअं कर्व रोड आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं हिन कर्व रोड खे असां ॾिसूं त हीउ जेको कर्व आहे इहो बि हिकिड़े सर्किल जो पार्ट आहे। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते असां हिन हिकिड़ो हीउ सर्किल ड्रा कयोसीं। हाणे हीउ जेको कर्व थियो इहो छा थियो? मिसाल जे तौर ते हिन सर्किल जो हिकिड़ो पार्ट थियो। ठीकु आहे, हाणे हितां हीअ गाॾी आई हीअं अची करे हीउ हिकिड़ो कर्व हिन कवर कयो, उनखां पोइ वरी हीअं मूव करे वियो अॻिते, यानी हीउ जेको कर्व आहे उहो छा आहे? उहो हिन सर्किल जो पार्ट आहे। ठीकु आहे, जेकॾहिं ॾिठो वञे त हाणे लाज़मी जेकॾहिं हीउ सर्किल आहे त उन सर्किल जो रेडियस बि हूंदो। सो अहिड़े नमूने सां असां छा कयोसीं, हीउ जेको माना हीउ पाथ हुयो, हीउ जेको रोड हुयो, जेकॾहिं इहो कर्वी रोड आहे त छा थींदो? इन कर्वी रोड जो हीउ असां सर्किल कंसीडर कयो आहे, सॉरी हीउ कर्वी रोड जो असां रेडियस कंसीडर कयो आहे। या मिसाल जे तौर ते हीउ कर्व ॾिसूं असां त हीउ बि असांजो कर्व छा आहे? उन सर्किल जो पार्ट आहे। सो हिते बि असां हिकिड़ो सर्किल ड्रा करे सघूं था हिन तरीक़े सां। ठीकु आहे, त जेकॾहिं गाॾी हितां मूव थी करे त इन जो वरी जेको रेडियस हूंदो उहो कहिड़े तरफ़ हूंदो? उहो हिन तरफ़ हूंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां असांखे ख़बर पइजी वई त हीउ जेको रेडियस आहे इहो ट्रैक वारो उहो कहिड़े नमूने सां जेको आहे त ड्रा थियो। ठीकु आहे, हाणे छा थींदो आहे प्यारा ॿारो त जॾहिं गाॾी उन कर्व पाथ में मूव कंदी आहे, ठीकु आहे, जॾहिं गाॾी इन कर्व पाथ में मूव कंदी आहे त उन मूव करण जे दौरान इन गाॾीअ ते सेंट्रीपिटल फोर्स लॻंदो आहे। ठीकु आहे, ऐं सेंट्रीपिटल फोर्स बि लॻंदो आहे, उन सां गॾोगॾु उन ते सेंट्रीफ्यूगल फोर्स बि लॻंदो आहे। ॿई फोर्स उन ते लॻी करे उन गाॾीअ खे बैलेंस कंदा आहिनि ऐं बैलेंस करण जे दौरान उहा गाॾी उन कर्व पाथ तां आराम ऐं सुकून सां मूव करे वेंदी आहे विदाउट कंहिं स्पीड चेंज करण जे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं जेके ख़ासि करे माना टेड़ा रोड हूंदा आहिनि पर हेठि मथे वारा हूंदा हिन तरीक़े सां जेके जीअं मां हिते ड्रा कयो आहे फिगर में। ठीकु आहे, त उन रोड ते जॾहिं गाॾी मूव कंदी आहे त मूव करण जे दौरान उनजी स्पीड न घटिबी आहे। ठीकु आहे, न घटाई वेंदी आहे, पोइ उन स्पीड सां ई गाॾी जेका त आराम ऐं सुकून सां मूव करे वेंदी आहे। इहो छाजे करे? छो त जॾहिं गाॾी उन कर्व में मूव कंदी आहे, ठीकु आहे, उन जेका रोड वारे मोड़ तां मूव कंदी आहे त उन गाॾीअ ते सेंट्रीपिटल ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स लॻंदा आहिनि उन कर्व में मूव करण जे दौरान। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हाणे असांखे ख़बर पइजी वई त बेकिंग ऑफ द रोड छा हूंदा आहिनि, यानी रोडनि जा मोड़ छा थींदा आहिनि। ठीकु आहे, तो ऐं उन्हनि जे पोयां जेका फिज़िक्स आहे उहा कहिड़ी हूंदी आहे। त उन खां बाद में असां हिकिड़ी ॿी एप्लीकेशन ते था हलूं त सेंट्रीफ्यूगल फोर्स जी हिकिड़ी ॿी एप्लीकेशन असां वटि हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं सेंट्रीफ्यूग मशीन। ठीकु आहे, हाणे सेंट्रीफ्यूग मशीन छा थींदी आहे? अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी मशीन हूंदी आहे जेका हेवी पार्टिकल ऐं लाइट पार्टिकल खे पाण में अलॻि कंदी आहे लिक्विड में। ठीकु आहे, सो असां चई सघूं था इट इज़ अ डिवाइस विच सेपरेट्स हेवियर पार्टिकल फ्रॉम लाइट पार्टिकल्स इन अ लिक्विड। हाणे कोई बि लिक्विड हुजे उन लिक्विड में छा कंदी आहे? हेवी पार्टिकल यानी ॻुरा जेके ज़रा हूंदा आहिनि उन लिक्विड में ऐं जेके हल्का ज़रा हूंदा आहिनि उन ॿिन्ही खे अलॻि अलॻि कंदी आहे। ठीकु आहे, हाणे इन्हनि जा एग्ज़ाम्पल ॾिसूं था त उन जा एग्ज़ाम्पल कहिड़ा कहिड़ा आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते ड्रायर आहे। ठीकु आहे, हाणे ड्रायर छा हूंदो आहे? कपिड़ा सुकाइण वारी मशीन। ठीकु आहे, हाणे कपिड़ा सुकाइण वारी मशीन में छा हूंदो आहे त अगरि जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो, थी सघे थो तव्हांजे घरनि में बि मौजूदु हुजे, सही आहे, त उन में छा हूंदो आहे त उन मशीन जे अंदरि जेको आहे त असां आला कपिड़ा विझंदा आहियूं धोई करे, या मशीन में ॿ खाना थींदा आहिनि, हिकिड़े में कपिड़ा धोपंदा आहिनि ॿिए में वरी उहा ड्राई कंदी आहे। हाणे जॾहिं उन धोअण वारे खाने मां कपिड़ा कढी करे आला ई असां उन सुकाइण वारे खाने में विझंदा आहियूं त तव्हां ॾिठो हूंदो त उन सुकाइण वारे खाने जे अंदरि हीअं ॼारी लॻल हूंदी आहे। ठीकु, तो जॾहिं असां हिन में कपिड़ा विझंदा आहियूं त कपिड़ा आला हूंदा आहिनि ऐं उन में पाणी मौजूदु हूंदो आहे। ठीकु आहे, जॾहिं असां हिन ड्रायर में विझंदा आहियूं त उन खां पोइ हीउ ड्रायर जॾहिं घुमंदो आहे त इन पाणीअ जे ज़रड़नि ते सेंट्रीफ्यूगल फोर्स लॻंदो आहे। ठीकु आहे, हाणे सेंट्रीपिटल फोर्स हिते घटि हूंदो आहे ऐं सेंट्रीफ्यूगल फोर्स ज़्यादा हूंदो आहे। हाणे सेंट्रीफ्यूगल फोर्स जे करे पोइ पाणीअ जा जेके उहे पार्टिकल्स आहिनि उहे जेको आहे त ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। ठीकु आहे, ॿाहिरि निकिरी उन खां पोइ उन मशीन में वरी हिकिड़ा ॿिया खाना ठहियल हूंदा आहिनि जंहिंमां उहो पाणी असां वरी ॿाहिरि कढंदा आहियूं। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां
सेंट्रीफ्यूगल फोर्स लॻण जे करे हिन कपिड़नि मां पाणी ॿाहिरि निकिरी वेंदो आहे ऐं कपिड़ा असांजा तक़रीबन ख़ुश्क थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, सो 100% ख़ुश्क न हूंदा आहिनि, पोइ बि असांखे उनखे सुकाइण जी थोरी ज़रूरत हूंदी आहे, पर बि मतिलबु इहे तक़रीबन 80-90% असांजा कपिड़ा जेको आहे त विदिन मिनट्स में जेको आहे त ड्राई थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में ॿी असांजी जेका एप्लीकेशन आहे उहा आहे असांजी क्रीम सेपरेटर। ठीकु आहे, सो अक्सर तव्हां मुख़्तलिफ़ जेको आहे त ब्रांड जूं क्रीम्स यूज़ कयूं हूंदियूं। क्रीम हू न आहिनि जेके असां चहिरे खणंदा आहियूं या ख़ासि करे औरतूं चहिरे खे यूज़ कंदियूं आहिनि, उहे न, यानी खीर वारी क्रीम। ठीकु आहे, सो खीर वारी क्रीम में तव्हां ओलिपर जी क्रीम यूज़ कई हूंदी या उन खां पोइ नेस्ले जी क्रीम यूज़ कई हूंदी या XYZ ॿिया बि काफ़ी सारा ब्रांड्स मौजूदु आहिनि। सो हाणे उहा जेका क्रीम उन खीर मां कढी वेंदी आहे उहा कहिड़े नमूने सां कढी वेंदी आहे, उहे बि असांजी इन जे पोयों फिज़िक्स मौजूदु आहे। ठीकु आहे, सो हाणे इन में मिसाल जे तौर ते हीअ असांजी जेको आहे क्रीम सेपरेटर मशीन आहे, उन में छा हूंदो आहे त उन में खीर विधो वेंदो आहे, हेठां उन मशीन में मोटर लॻल हूंदो आहे ऐं मोटर जे ज़रिए जेको आहे त उहो छा थींदो आहे, उहा पार्टिकल असांजा जेको आहे हेवी पार्टिकल जेके खीर जा मौजूदु हूंदा आहिनि उन खीर में, उहे अलॻि थी वेंदा आहिनि। अलॻि थी करे उन में वरी कुझु नालियूं ठहियल हूंदियूं आहिनि, उहे अलॻि सां उन में पाथ ठहियलु हूंदी आहे, उहा उन पाथ जे ज़रिए उहे अची करे ॿाहिरि किरंदा आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां हिन मशीन में ॾिसो था त हिन पासे खां ई गिलास में अची करे पवनि था या हिन पासे खां बि गिलास में अची करे उहा क्रीम असांजी पवे थी। ठीकु आहे, सो बाक़ाइदा जेको असांजो जेको आहे लाइट खीर हूंदो, यानी जेके खीर जा लाइट पार्टिकल्स हूंदा उहे उते ई मथे रहिजी वेंदा ऐं हेवी पार्टिकल असांजा सेंट्रीफ्यूगल फोर्स जी वजह जे करे उहे असांजा ॿाहिरि निकिरी ईंदा। ठीकु आहे, या उनजो हिकिड़ो ॿियो बि मिसाल मां तव्हांखे ॿुधायां, अक्सर असांजे घरनि में जेको आहे त लस्सी तयारु कई वेंदी आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं लस्सी तयारु कई वेंदी आहे त लस्सीअ मां मखण बि निकिरंदो आहे। अक्सर ख़ासि करे अॼुकल्ह त शहरनि मां इहा शइ ख़तमु थी वई आहे, सो उहा जेका त औरत जेको आहे जॾहिं लस्सी झुगंदी आहे त हाणे छा थींदो आहे त उन माटीअ जे अंदरि उन बर्तन जे अंदरि उन बर्तन जे अंदरि छा थींदो आहे त लस्सी झुगण जे दौरान उहो मखण उन वटियुनि सां रहिजी वेंदो आहे। हाणे मखण छा आहे, मखण उहे असांजा हेवी पार्टिकल्स आहिनि। ठीकु आहे, ऐं बक़ाइदा जेका लस्सी आहे उहा लस्सी असांजा जेके आहिनि लाइट पार्टिकल्स आहिनि। ठीकु आहे, हाणे लाइट ऐं हेवी पार्टिकल अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि, उन खां पोइ उहा अमड़ जेका आहे त उहा मखण खे ॿाहिरि कढी करे अलॻि कंदी आहे ऐं उन खां पोइ वरी लस्सी वग़ैरह बि असां यूज़ कंदा आहियूं। त उन में बि असांजो इन लस्सी वारे प्रोसेस में बि असांजो सेंट्रीफ्यूगल फोर्स यूज़ थींदो आहे। ठीकु आहे प्यारा वारो, सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही सेंट्रीफ्यूगल फोर्स ऐं उन जा जेके ही एप्लीकेशन्स हुयूं उहे सभई सुठे नमूने सां सम्झ में आयूं हूंदियूं। तो इंशाल्लाह असां नेक्स्ट लेक्चर में वरी नए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। तो तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।